बुलेटिन में वाक़े भली कार चौथा बुलेटाजी सुल्तान कोट वेझो चौकी शाखवट पुलिस जी कार्रवाई 3 दहशतगर्द गिरफ्तार करण जी पुलिस दावा कई आहे। सुल्तान कोट में यह खबर वाज़ शेयर कयो पिया पुलिस कार्रवाई कंदे 3 दहशतगर्दन खे गिरफ्तार करण जी दावा कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयो पिया नाज़रीन, चौकी शाखवट कार्रवाई करे 3 दहशतगर्दन खे गिरफ्तार कयो आहे। पुलिस अहिड़ी दावा कई आहे। सुल्तान गेट वेझो चौकी शाखवट पुलिस जी कार्रवाई 3 दहशतगर्द गिरफ्तार। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि चौकी शाखवट कार्रवाई करे 3 दहशतगर्दन खे गिरफ्तार किया है। गिरफ्तार दहशतगर्दन में खालिद महमूद उर्फ अमीर हमजा, सिद्दीकी बिरोही ऐं उस्मान बिरोही शामिल है। दहशतगर्दन जो ताल्लुक पाबंदी बणियल तंज़ीम सां आहे। दहशतगर्दन वटां धमाकेदार वादो पुलिस मूजिब हथियार बि मिलिया। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। सुल्तान कोट मां KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी इसरार चांडियो। जी रिजवान, सुल्तान कोट भरसा चोरी शाखवट RPO सखर ऐं RPO हैदराबाद जी टीम एहसास इदारों सां गॾिजी दाश जा 3 ख़तरनाक दहशतगर्द गिरफ़्तार करे वरिता आहिनि, जंहिंमें हथियार, बारूदी मवाद ऐं असलो हथ करे वॾी दहशतगर्दी जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। गिरफ़्तार थियल दहशतगर्द शिकारपुर ज़िले में दहशतगर्दी जे संगीन केसनि में हुआ बदनाम दहशतगर्दनि जी सुञाणप खालिद महमूद बिंदरानी उर्फ अमीर हमजा, सिद्दीक बिरोही, उस्मान बिरोही तौर सुञाणप थी आहे। गिरफ़्तार थियल दहशतगर्दनि वटां 2 अदद प्रेशर कुकर, IED बम, 2 अदद हैंड ग्रेनेड, 3 TT पिस्टल हथाया आहिनि। दहशतगर्द खालिद महमूद उर्फ अमीर हमजा अंदरूनी सिंध में दहशतगर्दी जे अलामत बणियल हो ऐं दाश सिंध जो नाइब अमीर अब्दुल हफीज़ बिंदरानी जो नंढो भाउ हो। दहशतगर्द खालिद महमूद जो वॾो भाउ बदनाम दहशतगर्द अब्दुल हकीम उर्फ पीरू 10 मां बाज़ार 10 में शिकारपुर जे तालुके खानपुर जे वॾी महिरबानी इसरार चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, कार्रवाई थी आहे सुल्तान कोट वेझो चौकी शाखवट पुलिस 3 दहशतगर्दन खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार कयल दहशतगर्दन में खालिद महमूद उर्फ अमीर हमजा, सिद्दीकी बिरोही ऐं उस्मान बिरोही शामिल है। दहशतगर्दन जो ताल्लुक पाबंदी बणियल तंज़ीम सां आहे। दहशतगर्दन वटां धमाकेदार वादो हथ कयो पियो आहे। सुल्तान कोट वेझो चौकी शाखवट पुलिस जी कार्रवाई 3 दहशतगर्द गिरफ़्तार। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि चौकी शाखवट कार्रवाई करे 3 दहशतगर्दन खे गिरफ़्तार कयो आहे।